वॾनि में हिकिड़ी आदत हूंदी अथव, इहा मां ख़ासि वॉइस अॼु वॾनि लाइ करणु चाहियां थो, जेके घरनि जा वॾा आहिनि उन्हनि में इहा ख़ासि आदत हूंदी थी त पंहिंजे नंढनि खे चवंदई, हे कमु न कजो, फलाणी छा सोचींदी, हे कमु न कजो, मटीरो छा सोचींदो। हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजी ॿुधो, तव्हां पंहिंजी औलाद खे ॾिसी फ़खुरु महसूसु न कंदव न त दुनिया जो कहिड़ो बि इंसान छो न हुजे उन ते फ़खुरु न कंदो। तोखे तुंहिंजी औलाद ते फ़खुरु आहे न, पोइ सॼी दुनिया उन जे ख़िलाफ़ आहे त कुझु न थींदो। दिलजाए करे तूं औलाद ते फ़खुरु करे ॾिस, कहिड़ी बि आहे न तुंहिंजी औलाद आहे, सम्झई। ताकी इहो सोचे न चइजांइ कॾहिं अम्मा या अब्बा त मतां मुंहिंजी औलाद हीअ कमु करे थियो, या मिसाल को अगरि सिगरेट पीए थो। यार इंसान आहे, भेण जो चुर, सॼी दुनिया बुराईअ सां भरियल आहे। कहिड़ी इज़तदार पिंजरे में पाण खे बंदि कयूं जो असां बुराई न ॾिसूं? ॿुधायो त मूंखे। सॼी दुनिया जॾहिं जो जाना खां भई फाथी आहे, होॾे था इलेक्शन वारा विढ़नि, इंडिया में बि झेड़ो लॻो पियो आहे, उहे हेॾे था बम उछलनि। काॾे वञूं सम्झ में ॻाल्हि नथी अचे। धिका था खाऊं यूनिवर्सिटियुनि में, नौकरियुनि वारा नौकरियुनि जे कॾहिं धिका, महांगाईअ बेज़ार कयो आहे। घर अचूं ऐं अम्मा अब्बा तव्हां बि असांजो साथ न ॾियो ऐं इहे लफ़्ज़ चओ त हे कमु जेको तूं करे थो फलाणो छा सोचींदो, पाड़े वारा छा चवंदा, मिट माइट छा चवंदा। मिट माइट भेण चाचू उन महिल किथे हूंदा आहिनि जॾहिं असां मुश्किल में हूंदा आहियूं ऐं उन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे। सभु चवंदा ख़बर नथई छा अम्मा तोखे त अॼु मिट माइट कहिड़ा आहिनि। अॼु जो दीन ईमान चादर पैसो बणिजी वियो आहे, पोइ तूं कहिड़े मिट माइट खां उमेद थी करीं? अॻे जा माण्हू हुया घर कचा माण्हू सचा, सम्झई न। हाणे उहो दौर न आहे, हाणे घर पका माण्हू पका। ॻाल्हि आहे इहा। पोइ ॿियनि जी सोच फिराए ऐं पंहिंजो करियर मां तबाह कंदो। तव्हां मूंखे जीअण छो नथा ॾियो? मुंहिंजी जेका ज़िंदगी आहे, जेको मां करणु चाहियां थो, मां कुझु बि न बि कयां, पर मूंखे जीअण ॾियो न। मुंहिंजे हुकूमत मूं ते न कयो, छो त मूं जहिड़ा जेके माण्हू हूंदा आहिनि न, हाणे ॿिया मतां पंहिंजे हिसाब जा माण्हू हुजनि, पंहिंजे वॾे जे चए चुके में हुजनि, ठीकु आहे, तव्हां पंहिंजे वॾे जे चए चुके में आहियो, पर तनक़ीद ॿी शइ आहे। तनक़ीद तव्हां छोकिरनि जे मथां या छोकिरियुनि जे मथां थींदी आहे न, कोई बि तनक़ीद कंदो आहे न, कसम सां कुरैशी जो रूह लर्ज़जी वेंदो आहे। छो त असां इन्हनि जा धक इहे खाधल आहिनि कुरैशीअ खे, त हीअं त न कजांइ, फलाणी हीअं सोचींदी, फलाणी कहिड़ी मुंहिंजी ससु लॻे जो मां हुन लाइ सुधरी स्टाइल हणंदो वतां घिटीअ में वञे त मां निमाज़ जी टोपी पायां। मूंखे धीउ ॾियण जो इरादो बि त कोन्हे न हुनखे जो मां सुधरां। जॾहिं मूंखे उन में का उमेद ई कोन्हे त मां उन लाइ इज़तदार थी उनखे पेश करे ॾेखारियां त बाबा मां हिकिड़ो शरीफ़ थालीअ वारो चुतू आहियां, पोइ मां छा कयां? छो छाजे करे? तंहिंखां मां पंहिंजे हिसाब सां भलो आहियां। हुनखे मूंखे एक्सेप्ट करणो आहे त मूंखे पाण जीअं मां आहियां मूंखे एक्सेप्ट करे न। जॾहिं हुन लाइ मां पाण खे बदिलियां, सुभाणे हूअ बदिलजी वञे त पोइ मां हूअ न ठहूं, कहिड़ो फ़ाइदो हिन ज़िंदगीअ जो? सो पाण खे कोशिशि कयो त घटि न सम्झंदा कयो। दौलत ई हर शइ थोरी आहे। तूं पंहिंजे रूह सां सुल्तान, असां जहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे रूह सां सुल्तान आहिनि। ॻाल्हि आहे सिधी।